कि निदा फाजली का एक शेर है कि अपना गम लेके कहीं और न जाया जाए, घर में बिखरी हुई चीज़ों को सजाया जाए, घर से मस्जिद है बहुत दूर, चलो यूं कर लें किसी रोते हुए बच्चे को हंसाया क्या बात है, यही बात है। बख्शण तव्हांजे हिन शेर सां छो त असां सिंध जेका आहे उहा शाह लतीफ़ असांजो फ़िक्री रहबर आहे। ऐं जेको बख्शण ॻाल्हि कई, जेका मानूर ॻाल्हि कई, उन सां मूंखे हिकिड़ो बैत थो यादि अचे। बख्शण ॿुधजां। वाह वाह। भला पिरीअ भरजला, भला पिरी भर झला, विचीअ न विरचन। हाय रे हाय। भला पिरी भरजला, विचीअ न विरचन, ॾियनि बरादूं बुखियनि खे ईदूं उघाड़नि। हाय ॾियनि बरादूं बुखियनि खे ईदूं उघाड़नि, तूं कीअं संदो तन दीवाना दर मटी। हाय रे हाय। माना वाह, वाह। असांजा जेके पिरी आहिनि उहे एॾा भरजल आहिनि हाय। जेके अध वाट में छॾे नथा वञनि, हाय। ऐं जेके मिसकीन आहिनि उन्हनि खे बरादूं कपिड़ा था ॾियनि, ऐं ईद ते उन्हनि खे कपिड़ा था ॾियनि। वाह। त अहिड़नि माण्हुनि जो दर न मटाइणु घुरिजे।